सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। सिंध सिंध जेका इंसानी तहज़ीब जे क़दीम तरीन मरकज़नि में हिकु रही आहे। पंहिंजे मिटीअ मां अॼु बि मज़ाहिमत, मुहबत ऐं क़ुर्बानीअ जी ख़ुशबू विकिरे थी। मूं हिकु किताबु लिखियो आहे मिटीअ जा मुहाफ़िज़। धरतीअ जा, हिन धरतीअ जे मिटीअ जा मुहाफ़िज़, हिन वतन जा मुहाफ़िज़, नालो आहे किताब जो मिटीअ जा मुहाफ़िज़। ही किताब उन्हनि शख़्सियतुनि जी सवानह ऐं तारफ़ जो हिकिड़ो इल्मी मजमू आहे जिन जे नालनि ते तारीख़ ख़ामोश रही, पर जिन जे अमलनि धरतीअ जी तक़दीर लिखण में बुनियादी किरदार अदा कयो। सिंध जी तक़दीर लिखण में बुनियादी किरदार अदा कयो। ही मुंहिंजो किताबु 100 खां वधीक अहिड़नि मर्दनि ऐं औरतुनि जे किरदारनि ते रोशनी विझे थो जिन सिंध जे आज़ादी, वक़ार ऐं तइमीर लाइ पंहिंजूं हयातियूं अर्पे छॾियूं। ही किताब उन सॾ जो जवाबु आहे। ही किताब उन सॾ जो जवाबु आहे जेको उन्हनि दिलेरनि ॾिनो जेकी धारियनि जे ज़ुल्म आॾो न झुकिया, तख़्त ऐं ताज जी लालच खे रद्द कयो ऐं धरतीअ जी दिलि ते पंहिंजो नालो लिखाए विया। ही तारीख़ जे दज़ हेठि दफ़न थियल सचाई आहे। रवायती तारीख़ न वेसी, ख़ासि तौर ते उहा जेका हमले आवरनि जे दरबार जे ख़ुशामंदीअ ते ॿधल रही। सिंध जे सूरमनि खे चोर, धाड़ेल या बाग़ी करार ॾिनो वियो। ही किताब उन धारियनि जे बयाने जो इल्मी रद्द आहे। ही तसनीफ़ उन दज़ खे हटाए थी जेका सच जे चहिरे ते तारीख़ी तअस्सुब जे हथां दफ़ी वई आहे। ही किताब ऐलान करे थो त जिन धारियनि सां वेड़ कई, जिन धरतीअ जी आज़ादीअ लाइ रतु वहायो, उहे धाड़ेल न पर आज़ादीअ जा असुल हीरो हुआ जिन जी जिदोजहद खे तारीख़ जे इंसाफ़ जे पलड़े में परखणु ज़रूरी आहे। ही किताब सिर्फ़ मर्द मुजाहिदनि ते न पर सिंध जे सूरमनि ते बि रोशनी विझे थो। उन्हनि बहादुर औरतुनि ते जिन मज़ाहिमत जी मैदान में मर्दनि जे भेट में न सिर्फ़ बराबर पर कॾहिं कॾहिं अॻु भरो किरदार अदा कयो। मिटीअ जा मुहाफ़िज़ किताब सनफ़ी बराबरी जे उन शऊर खे अजागर करे थो जेको रवायती तारीख़ी बयाने मां घणो करे ग़ाइब रहियो आहे। सिंधी सुञाणप जी तइमीर में औरतुनि जे किरदार खे तस्लीम कनि तारीख़ी इंसाफ़ जे तरफ़ हिकु अहम क़दम आहे। मिटीअ जा मुहाफ़िज़ किताब सिर्फ़ सवानही मजमूओ न पर हिकु मुहक़िक़ ऐं तारीख़दान जो मौक़िफ़ आहे जेको सिंध जी तारीख़ खे नई अख सां ॾिसण जी दावत ॾिए थो। ही तसनीफ़ उन मुहक़िक़ जो आवाज़ आहे जेको शख़्सियतुनि जी पूॼा बदिरां संदन अमलनि जे तज्ज़िये ते यकीन रखे थो, जेको जज़्बाती वाबस्तगीअ सां गॾु इल्मी ईमानदारीअ जो अलम बरदार आहे ऐं जेको तारीख़ खे सिर्फ़ माज़ीअ जे बयान तौर न पर हाल ऐं मुस्तक़बिल जे शऊर जी तइमीर लाइ वसीलो सम्झे थो। जॾहिं ही किताब
तव्हां पढ़ंदा तव्हांखे उन में सिंध मुरकंदे नज़र ईंदी। सिंधी क़ौम पंहिंजे पूरे वजूद सां पूरी ताक़त सां तव्हांजे अॻियां अची वेंदी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।